साविया जंगे ओहद जो मैदान हो सजने काफरन जा हमला थी चारों तरफ का काफर वधी आया तनौज बिल्ला मोहम्मद नबी के शहीद कबो उलम साहब जो घेरो नबी पाक जे मथा थी वियो ऐं हिक हिक पंहिंजी जान नबी ते घोरण लगो हजरत साद जे कुल्लन ते नबी पाक हथ रखियो साद तीर कमान में फिट करे काफरन के तीर चिटींदो रहियो हर तीर हर काफर के मारींदो रहियो तने नबी पाक साद जे कुल्लन दे रथ हथ रखी दुआ दींदे फरमायो या साद फिदा कबी अम्मी या साद ऐ साद पूरी दुनिया जा पी मामू ते कुर्बान थींदा पर मोहम्मद जा पी मा साद तो ते कुर्बान थी वञन। अमर बिन साद यजीद जो पैरोकार कौन हो बस नौकरी हुई उनकी फौज में भर्ती थियलो उन्हनि खे ख़बर कोन हुई त यजीद एॾो ज़ुल्म कंदो इब्न ज़ियाद एॾो ज़ुल्म कंदो शिमिर शैतान एतिरो ज़ुल्म कंदो सिनान बिन अनस मालिक बिन नसीर हमीद बिन मुस्लिम खोली बिन यजीद एतिरो ज़ुल्म कंदा उन्हनि खे ख़बर मालूमात न हुई हू त फौज में भर्ती आहे ड्यूटी कंदा गवर्नर जो आर्डर थियो त हलो उन्हें साद बिन अबी वक्कास जो पुट अमर उन्हें सौ सिधो पासो वरतो हजरत हुसैन जो चाणी कर थदी छांव ते वियो कामो जा मेहमान थियो ऐं इब्न ज़ियाद के कायल तो करे इब्न ज़ियाद दे खत लिखे खत में केड़ा लफ्ज लिखे खत बोधो ऐ गवर्नर साहब उबैदुल्लाह बिन ज़ियाद अल्लाह जंग जी बाय विसाए छड़ी हुसैन वापस वञण जे लाइ तैयार इजाजत दियो यजीद सां भी कचहरी ऐं ॻाल्हि ॿोल करण जे लाइ तैयार के इस्लामी सरहद ते वञण जे लाइ भी तैयार जे इजाजत हुजे हुसैन के इतां ई हथ कढो हलियो वञे वापस मदीने। अमर बिन साद हजरत हुसैन जे पासे जी गाल कई लेकिन उते एकड़ो शैतान शिमिर वेठो शैतान शिमिर जुजोशन उन जो न न न न ही छा लिखियो अमर तू सोच समझी तो गवर्नर जो न पेरी गवर्नर साहब थदो थियो चलो जे वने तो वणन दियो त शिमिर जो छो वणन दियो ही विंदो मदीने उता ताकत हासिल करे फौज ऐं लश्कर वडा मानू वडी अवाम वठी ताकत सा इंदो ऐं पो तो जे ताज ऐं तख्त के पेरन सा लताड़ींदो केडा तो छडीस न के इने अमर बिन साद के चो त असा तो के मुकाबले लाए मोकलियो या हुसैन सा मिलण लाए मोकलियो जे के हुसैन सा जंग करी त कर जे न करी त वो हटी वन ऐं उहा कमान उहो उहदो मुखे दियो शिमिर चयो ओदो मुखे दियो आ पाणी तो वनी हुसैन के नऊज बिल्ला सिधो कया पाणी तो वनी मुकाबलो कया ऐं अमर बिन साद के पांजे उहदे ता हटायो ये हकीकतुन के समझो के खतीब होंदान यजीद ते लानत फलाने ते लानत इब्न ज़ियाद ते लानत शिमर ते लानत पछाड़ी में चंदा अमर बिन साद ते नऊज बिल्ला लानत ये कौन सोचींदान त अमर बिन साद पुट कंहिंजो हो ऐं उन पासो त हजरत हुसैन जो पे वरतो ड्यूटी हुई नौकरी हुई लेकिन हजरत हुसैन हक जो सरदार हो सिपह सालार हो हजरत अली जो लखते जिगर हो नबी पाक जो प्यारो नवासो हो अम्मा फातिमा जो लखते जिगर हो मोमिनन जी निशानी हुई उलमा हज्जाज जो वडो मुफ्ती आलिम हो अहल बैत जो हीरो हो सहाबिन जो प्यारो हो रूए जमीन जे हर दिल जी धड़कन जे भी कलमो पढ़ियो आ उन जी हजरत हुसैन सा मोहब्बत होंदी तने जन्नत में वेंदो। बहरहाल हजरत हुसैन उतयन शिमिर पहुंचियो शिमिरा जी चयो हुसैन कैं सूरत में इजाजत न मिलंदी यजीद सा मुलाकात कर न दिबी छो न दिबी हज़रत हुसैन चवे तो मुके यजीद सां मिलण दियो यजीद सां मिलण छो नथा ॾियनि छो
जो उन्हनि खे मालूमात हुई त असां ख़त लिखिया पोइ ही आयो। जेकॾहिं यज़ीद सां मिलंदो त यज़ीद खे चवंदो माण्हुनि ख़त लिखिया त उहे चवंदा ख़त ॾेखारियो। ख़त ॾेखारींदुसि, जे ख़त हुसैन ॾेखारिया त असांजा नाला ख़तनि में लिखियल आहिनि, असांजी त ॿेड़ी ॿुॾंदी, असांखे मारियो वेंदो। इन करे हर सूरत बहरे सूरत में रस्ते में ही हुसैन खे शहीद कजे, यज़ीद ताईं मिलण न ॾिजे। ऐं यज़ीद ताईं मिलण कोन ॾिनो। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं हज़रत हुसैन शहीद थो थिए त ख़ीमनि खे बाहि था हणनि। ख़ीमनि खे बाहि छो थी लॻे? छो जो उन्हनि ख़ीमनि में 1100 ख़त लिखियल रखियल हुआ। जे ख़ीमा सड़ंदा, ख़त सड़ंदा, नामो निशान मिटिजी वेंदो। जिन मुनाफ़िकनि अली रज़ी अल्लाह अन्हु ऐं अमीर मुआविया जे विच में इख्तिलाफ़ात जी दीवार क़ाइम कई हुई, उन्हनि ई मुनाफ़िकनि हज़रत हुसैन खे ख़त लिखी घुरायो। असां चऊं था अमीर मुआविया भी हक़ ते, अली भी हक़ ते, उन्हनि जे विच में मुनाफ़िकी करे झेड़ो कराइण वारनि मुनाफ़िकनि ते लखे लानतूं हुजनि। ऐं असां चऊं था हज़रत हुसैन हक़ जो सरदार आहे, ऐं जिन ख़त लिखी घुरायो उन्हनि मुनाफ़िकनि ते बि करोड़ दफ़ा लानत हुजे, उन्हनि ते लख लानत हुजे। इन्हनि करबलाई धोखेबाज़नि हज़रत हुसैन खे घुरायो। ऐं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु ते पहुतो, शिमिर ऐलान कयो, जागो था न जेके थकिजी पिया नथ मथे खणा, जागो था न जेके न थकिया अञा ॿुधण चाहिनि था 5-10 मिंट त हथ मथे खणी सुभान अल्लाह चवा। बुलंद बुलंद आवाज़ सां ॻाल्हि ॿुधो, पकाई न कयो, ज़ोरीअ न। जेकॾहिं दिलि सां वेहो त दिलि सां हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ, जे ज़ोरीअ जो बोल ठहियो, ज़ोरी वारा न, दिल सां ॾाढा अञा बुलंद आवाज़। घणी सुभान अल्लाह चई, ताज़ो कयो थी, पर वरी लाइट वही हली तो थधो थी करे छॾी। एक दफ़ो ॾाढा सुभान अल्लाह। मूंखे त अफ़ज़ल चयो त 2.5 कलाक तकीर कजां, वेहंदो न बत उहो ई खाधो त भॼी वेंदो। 2.5 कलाक आऊं कोन हलंदुसि, अञा मग़रिब ते परे आहे प्रोग्राम। थोरो तवजो कजो। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत हुसैन जे रुतबन में शहादत भी रुतबो लिखियो। हज़रत हुसैन जे साम्हूं शिमिर जोशन आयो, पहिरियों ऐलान ही कयई हुसैन तोसां जंग कई वेंदी, पानी तुंहिंजो बंद कयो वेंदो, यज़ीद जे हथ ते बैयत कर या इब्न ज़ियाद जे ज़रिए बैयत कर। हज़रत हुसैन के ॿियो ऐलान ही करे चयई, ऐं हुसैन तुंहिंजे लश्कर में मुंहिंजा 4 पुफाट तोसां गॾनि, उन्हनि खे ॿाहिरि कढियो वञे। हिन नाला वरता, अब्बास ॿार अचे, अब्दुल्ला ॿार अचे, जाफ़र ॿार अचे, उस्मान ॿार अचे। चइनी पुफाटनि खे बिहारे चवण लॻो हुसैन सां जंग कई वेंदी, तव्हांजे लाइ अमाननामो इब्न ज़ियाद गवर्नर खां लिखाए आयो आहियां, अचो तव्हांखे माफ़ी आहे, बाक़ी हुसैन सां जंग आहे। हिननि बुज़ुर्गनि गॾिजी जवाब में चयो इब्न अली सां मुक़ाबिलो कयो वञे, सच्चे सरदार हुसैन रज़ी अल्लाह अन्हु सां जंग कई वञे, ऐं असांखे माफ़ी मिले। लानत हुजे तुंहिंजे हिन माफ़ी ताईं अमाननामे ते, असां जेसि ताईं जीअरा रहंदासीं, अगरि विढ़ंदासीं त हुसैन जे पासे खां, ऐं जेकॾहिं रत जो आख़िरी फुड़ो बि जिस्म में हूंदो, ख़ुदा जो कसम हुसैन जे क़दमनि ते घोरे क़ुर्बान कंदासीं। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु
गुमसान जी जंग लगी वई सिफों सिधियों करायो वयो जंग जो आगाज थी वियो अरबा जो ॾींहुं ॿियो ॾींहुं ख़मीस जो टियों ॾींहुं जुमे जो ॾींहुं फजर जी अज़ान खां पहिरीं तहज्जुद जी सहरी जो टाइम हो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु अख बख खोले आई अल्लाह अकबर जो नारो आयो घर में वेठल बचड़ा जेके घर जा बच्चा पान सां गॾल उते अम्मा बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा सवाल कयो मां बच्चा गाला भा जो तव्हांजी अल्लाह अकबर जो नारो आयो पान फरमायो मुंहिंजी भेण अॼु मुंहिंजी शहादत जो ॾींहुं आहे अॼु मुंहिंजी शहादत जो ॾींहुं आहे अॼु मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे अॼु आउं शहीद थी वेंदुसि बीबी रोअण लॻी फरमाई ऐं मुंहिंजी भेण रोई कहिड़ी ॻाल्हि जे करे थी जेकॾहिं आउं शहीद थी वञा त रोए जा न पार न कढजा छाती के धक न जा कारो वेस न पाए जा पार कभी दुख जो इज़हार न कजा शहादत दुख जे लाइ न होंदी आहे शहादत दर्जे लाइ होंदी आहे शहादत कामयाबी जे लाइ होंदी आहे शहादत खुदाए रब्बे लम यज़ल जे कुर्ब लाइ होंदी आहे शहादत मोमिन जो डाज आहे शहादत मिठी होंदी आहे शहादत जन्नत में रुतबे आला जे फाइज़ हुजण ते होंदी आहे ऐं मुंहिंजी भेण शहीद थी वञा त पंहिंजे गंदे जज़्बात ते कंट्रोल कजा ऐं को दुख जो इज़हार न कजा पोइ फजर जी नमाज़ पढ़ियो बीबी ज़ैनब सवाल थी करे ऐं मुंहिंजा भाउ तोखे कीअं ख़बर पई त अॼु मुंहिंजी शहादत जो ॾींहुं आहे चई राति जो मूं ख़्वाब में ॾिठो नाना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो जे कोसर ते प्याला पाणी जा झले बीठा मुंहिंजो बाबा ही पाणी कंहिंजे लाइ आहे साईं प्याला अॻियां कंदे फरमायो पुट जेको 3 ॾींहंनि खां तव्हां रोज़ो रखियो आहे अॼु हुन जी इफ़्तारी जो इंतज़ाम करीब थी चुको आहे हो जे कोसर ते मां मुहम्मद अरबी तव्हांजे लाइ प्याला झले बीठो आहियां यकीन आहे त अॼु उन्हनि प्यालनि ताईं पहुची वेंदासीं शहादत जो रुतबो मिलंदो फजर जी नमाज़ पढ़ी हज़रत हुसैन क़ुरान जी तिलावत करे चाश्त जी नमाज़ जो टाइम आयो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु ऐलान कयो ऐं साथियो जेकॾहिं विहण चाहियो त भले वेही जिहाद कयो जे वञण चाहियो तव्हांखे इजाज़त आहे दुश्मन फ़क़त मुंहिंजे खून जो प्यासो आहे दुश्मन फ़क़त मुंहिंजे रत जो ॻोल्हा हुआ मुंहिंजी जान घुरबल आहे बाक़ी तव्हां हरूभरू शहीद थी वेंदा तॾहिं सभिनी साथियुनि रोईंदे जवाब में चयो ऐं हुसैन जेकॾहिं तूं शहीद थी वञी असां दुनिया में ज़िंदा रहूं असांजे ज़िंदा हुजण जी बि का ज़रूरत कान्हे असांजूं जवानियूं ऐं जानियूं तुंहिंजे कदमनि जी मिट्टी ते क़ुर्बान थींदियूं जुमे जो ॾींहुं हो चाश्त नमाज थी चुकी हुई चाश्त नमाज जो टाइम गुज़री चुको हो गुमसान जी जंग लगी चुकी हुई कई साथी हज़रत हुसैन जा शहीद थी चुका हुआ ऐं कूफी भी मार जी चुका हुआ हाणे जुमे जी अज़ान जो टाइम करीब आयो हज़रत हुसैन हथ में तलवार रखी ॾिठो दुश्मन मुंहिंजे करीब अची चुको आहे हाणे मुंहिंजे बिल्कुलु करीब अची चुको आहे उते दुश्मननि मां हिकिड़ो ज़ालिम हो जंहिंजो नालो मालिक बिन नसीर हो उन मालिक बिन नसीर ज़ालिम जे हथ में लोह जी लठो हुई ज़ोर सां हज़रत हुसैन जे मथे मुबारक के आया रत जा खून जा कतरा ऐं फुआरा जारी थी विया हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जोश सां उन में निहारियो त हू तकड़ में भॻो ऐं कंहिंखे ज़रूरत बाक़ी न रही जो हुसैन जे करीब जी तलवार हलाए सघे 10 माण्हू अॻिते आया जेको बि अचे पियो हज़रत हुसैन जी नज़र सां नज़र मिलाए न पियो सघे बस वो ॾिसे पियो डिॼी करे ॾकी पोइ ते वञनि पिया अचानक अज़ान जो आवाज़ आयो मांगे जो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हज़रत हुसैन अज़ान जो लफ़्ज़ पंहिंजे कननि ते ॿुधी तलवार के मथे उछराए ऐलान कयो ऐं शिमरा जंग बाद में थींदी पहिरीं रब जे दर ते नमाज़ अदा थींदी नांग अॻियां आहे लठ न उछलाए पर जंहिं लठ अल्लाह जो हुकुम समझी नांगनि जे अॻियां उछलाई उन जी लठ खे बि रब वॾो नांग करे छॾियो हेॾा तलवार उछलाइण वारे तलवार उछलाई नांगनि जे साम्हूं
त रब बि शहादत जो रुतबो आसमान तां लाहे क़रीब कयो ऐं हज़रत हुसैन हिकिड़ा लफ़्ज़ चया हज़रत हुसैन लफ़्ज़ चया उहे कहिड़ा तवजो कजो गुल मोहम्मद लगारी जिन जलसे में अचण वारी प्यारी जमात हज़रत हुसैन फरमायो मूं ॿुधो हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त टिन शख़्सनि जो क़यामत जे ॾींहुं उज़ुर क़बूल कोन थींदो को बि बहानो को बि उज़ुर न ॿुधो वेंदो उन में पहिरियों उज़ुर ही आहे त जेको कननि ते अज़ान जो आवाज़ ॿुधे ऐं रब जे दर ते निमाज़ लाइ हाज़िर न थिए क़यामत जे ॾींहुं उनजो को बि उज़ुर क़बूल न थींदो इन जे करे हर सूरत बहरे सूरत में मां अल्लाह जे दर ते सजदो करे निमाज़ अदा कंदुसि हज़रत हुसैन निमाज़ पढ़ी शिमर के बुल मिलियो छो जो सुबुह जो टाइम हो न जंहिंमें फजर महिल हज़रत हुसैन उन ॾींहुं उथियो उन ॾींहुं शहादत वारे ॾींहुं फजर महिल हज़रत हुसैन जी उथियो निंड मां निमाज़ पढ़ण जे लाइ त नंढड़ो बचड़ो अब्दुल्ला हो उनजो बाबा मच्छी वांगुर फथ के पियो नंढड़ो हज़रत हुसैन के जे बाबा उन लगी आहे पानी त हज़रत हुसैन तकड़ में उन ते रहम कंदे छाती ते खणी कच्छ ते खणी कीमे खां ॿाहिरि निकिरी साम्हूं हिकु शख़्स ॾिठो उनखे सनान खे चई सनान उहो सुञाणींदा सनान के चई मश्क पानी जी मथे ते तई ठीक आहे असांजो पानी बंदा वडन जो को मसलो कोने असांजो ईमान ही आहे जो उन जे दर शहीद उन जे दर जी चौकीदारी करे चुको आहियां जंहिंजो 40 ॾींहं पानी बंद हो पर हज़रत अली 21 ॾींहं हज़रत अली जॾहिं उन उस्मान बिन अफ़ान का सवाल कयो ऐं उस्मान उन लगंदी आहे छा कंदो आई भुख लगंदी आहे छा कंदो आई उस्मान गनी रज़ी अल्लाह फरमाए अली भुख लगंदी आहे कुरान पढ़ंदो आहियां उन लगंदी आहे निमाज़ पढ़ंदो आहियां खुदा जो कसम इन निमाज़ ऐं कुरान जे सदके मुंहिंजी उन बि ख़त्म थी वेंदी आहे बुख भी ख़त्म थी वेंदी आहे हज़रत हुसैन फरमायो असांजो ख़ैर आहे असां कुरान ऐं निमाज़ सां गुज़र करे छॾींदासीं नंढड़े मासूम ॿारनि कहिड़ो ॾोह कयो पाणी ॾे इन अब्दुल्ला के पानी दे अबुल कलाम आजाद पांजे किताब तारीख़ खुलफा में लिखियो तोरी मल उन दुश्मन तकड़ में मश्क जमीन ते रखी तीर कमान में फिट करे जोर सा तीर हयो ऐं अब्दुल्ला जी छाती में लगो खून जा फुहारा थी विया ऐं हज़रत हुसैन जे कच्छ में ही शहीद थी वियो हज़रत हुसैन तकड़ में जमीन ते अब्दुल्ला के रखियो ऐं आसमान दे निगाह करे आला रत सां हथ मथे खणी चवण लॻो या अल्लाह हिननि ज़ालिमनि मुंहिंजी इज़्ज़त और इफ़्फ़त खे न सुञातो आल बैत जे तक़द्दुस खे न सुञातो चादर ऐं पर्दे खे न सुञातो असांजी तिलावत ज़िक्र खे न सुञातो मर्तबे मक़ाम खे न सुञातो या अल्लाह हुसैन करे बददुआ न ॾिनी अॼु आऊं बि बददुआऊं थो ॾियां हुसैन टे बददुआऊं ॾिनियूं पहिरीं बददुआ या अल्लाह हिननि ज़ालिमनि असांजो शान न सुञातो इन्ही जे करे क़यामत ताईं इन्हनि खे सज़ा ॾींदो रहिजा ॿी बददुआ या कि या अल्लाह असां असांजो घराणो बच्चा मर्द औरतूं सभु क़ुरान जा हाफ़िज़ आहियूं असां क़ुरान वारा आहियूं पर हिननि असांजे क़ुरान जी लॼ न रखी या अल्लाह हिननि खां क़यामत ताईं क़ुरान खसे छॾिजां टी बददुआ हज़रत हुसैन इहा ॾिनी या अल्लाह हिननि असांजी औरतुनि जे पर्दे जे तक़द्दुस खे न सुञातो क़यामत ताईं दुश्मन जी औरतुनि खे बेपर्दा करे छॾिजां तारीख़ गवाह हुसैन जी हर दुआ कबूल थी वई हुसैनी लश्कर सिर्फ उहो आहे जंहिंजे सीननि में रब जो क़ुरान आहे नबी जो फरमान आहे हर को तकड़ में पंहिंजे खाते तो सदाए त असां हुसैनी आहियूं हिकिड़े मूंखे दोस्त फोन कई चई साईं असीं मातम कंदा आहियूं जाइज़ आहे मूं चवां ॾिसो न उहो तव्हां ॿुधायो न जेके कयो था असां त न आहियूं कंदा जेको करे तो ॿुधाए त जाइज़ आहे असां नथा कयूं त माना नाजाइज़ आहे चई न मूंखे ॿुधायो कीअं नाजाइज़ आहे
मुझो इन जो सवाल जो जवाब ही तो हज़रत हुसैन ज़िंदगी में पान करे मातम कयो ही कोन। वरी उन जो पुट इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखिन सा सजो मंजर दिठो ओ बच्ची इन जे करे वियो जो हज़रत ज़ैनुल आबिदीन बीमार हो, ओ खीमे में सुतल हो, बाहर निकतो कोन, जंग में शरीक कोन थियो, उनन सा गड आयो हो लेकिन बीमार हो, बुखार जी शिद्दत जे करे बिस्तर में ही पियल हो। उते ही शहीद बची वियो ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह वनो बची वियो। उन शहादत का पोइ कई साल जिंदगी गुजारी ज़ैनुल आबिदीन इमाम खुद मातम कोन कयो, हज़रत अली खुद मातम कोने कयो, नबी साजन मातम कोने कयो। हाने जेकरे असां मातम नथा कयूं त असां उन्हनि जे तरीक़े ते आहियूं। ऐं तव्हां जे मातम करियो था त पोइ तव्हां कंहिंजे तरीक़े ते उहो तरीक़ो कढो। हुसैन न कयो, मूं बि न कयो उन जे तरीक़े ते। हज़रत अली मातम न कयो, मूं बि न कयो उन जे तरीक़े ते। तरीक़ो साॻियो आहे। तव्हां मातम कयो था त कंहिंजे तरीक़े ते, इमामनि त कोन कयो साहब। हज़रत अली नकी, हज़रत अली तकी, मूसा काज़िम, हसन अस्करी, कंहिं बुज़ुर्ग, कंहिं इमाम, कंहिं मुज्तहिद मातम न कयो। इहो मसइलो सम्झो, इहा ज़िद जी ॻाल्हि कोन्हे, सम्झण जी ॻाल्हि आहे। 1400 साल जी तारीख़ में सही बटन सदन खां ही मातम शुरू थियो ऐं जेकर दीन जो हिस्सो कोन्हे। अल्लाह साईं सब्र जी तौफ़ीक़ दे, छो जो कुरान चवे तो इन्नल्लाह मअस साबिरीन, अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। पर अजीब ॻाल्हि ही आहे जो जिते सब्र जी आयत आहे उते ही रब शहीदनि जी आयत बयान कई आहे। ॾिसो न, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस साबिरीन। अॻिते चए तो ला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवातुम बल अहया। जेका सब्र जी आयत आहे उते शहीदनि जी आयत ॿुधाए पियो त शहीदनि ते सब्र करण जो क़ुरान हुकुम ॾिनो आहे। ॻाल्हि ख़त्म कयां, गौर कयो, किथे ॻाल्हि छॾींदमि जल्दी ॿुधायो। फ़हीम भाई तो ॿुधाईंदो सूमर तवज्जो कजो, मूंखे यादि आहे माशाअल्लाह, तवज्जो कजो। छो जो ॻाल्हि खे अध में टोड़न भी सही कोन्हे ऐं छॾण भी सही कोन्हे। हिकिड़े ख़तीब तकरीर पे कई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि खूह में उछलायो, पोइ खूह में जिब्रील अलैहिस्सलाम पर झलिया, पोइ ईअं करे पोइ वरी ॿी शुरू कई तकरीर, मूसा अलैहिस्सलाम, पोइ फिरौन, पोइ इहो पछाड़ी में लथो त हमरा अचस ओ डॉक्टर अमीर बख्श जहिड़ो हुन चयो बी साईं यूसुफ अलैहिस्सलाम के खूह मां त कढो। अॻिते छा थियो, खूह में छॾे हलियो वई करे थोरो उनखां खूह मां कीअं निकितो वरी उहो बयान हुजे त पूरो। तवज्जो कजो। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जुमे जी नमाज जी अज़ान ॿुधी नमाज शुरू कई, अज़ान आई, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी तलवार उछलाए चवण लॻो शिमरा जंग बाद में थींदी, पहिरीं रब जे दर ते नमाज अदा थींदी। शिमरे ॾिठो त पहिरीं रकात में हुसैन रज़ी अल्लाह अन्हु सर सजदे में रखियो आहे। ऐलान कयईं त लश्कर वारो हुसैन जी अखियुनि में निहारींदो, मुक़ाबिलो न करे सघंदो, बस गॾिजी हमलो कयो। हिननि ज़ालिमनि, हिननि पलीतनि हज़रत हुसैन जे मथां जो गॾिजी वार कयो। सुणो हुसैन रज़ी अल्लाह अन्हु उन सर सजदे मां आई शहादत जो रुतबो ऐं ताज हासिल करे जन्नत में रवानो थी वियो। क़ुरान फरमाए थो तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल वलाकिन ला तशऊरून। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जे मथां ज़ुल्मनि जो पहाड़ करियो, जबल मुसीबत जा किरिया, तकलीफ़ुनि जी आड़ा पारी वई। हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जेल में शहीद थी वियो। ज़ालिमनि खे अञा बि रहम न आयो। ज़ालिमनि ऐलान कयो हुसैन जी सिसी खे धड़ खां धार कयो ऐं उन जे सॼे लश्कर खे सिसी ऐं धड़नि खे धार कयो वञे। हमीद बिन मुस्लिम मोटी आयो, खोली मोटी आयो, बिलाखिर उहे वरी बेईमान अॻिते ॿिया आया।
आया जिन हज़रत हुसैन जे इन दिससी मुबारक के धड़न खां धार कयो वियो पर एते भी ज़ालिमन बस कोने कई शिशु खणी मुंडियूं मुबारक खणी वरी चऊं घोड़ा डोड़ाए उन्हनि जे जिस्मनि के घोड़नि जे खुरनि सां लताड़ियो हज़रत हुसैन जे लश्कर ते इहो भी ज़ुल्म कयो वियो जंहिंमां इहे काठियुनि ते टंगे हमीद बिन मुस्लिम अॻियां खणी करे वरी 72 ॼणनि जे लश्करनि जे इन शिष्यनि के काठियुनि ते टंगे अॻिते बाज़ार इराक मां गुज़ारे रहिया हुआ छो जो बाज़ार में यजीदी ऐं शिशू खणी बाज़ार में अची रुक चुका हुआ ऐं उहे शिशू मुबारक खणी गवर्नर हाउस जे तरफ वधी रहिया हुआ इन दौरान गवर्नर हाउस में जॾहिं उहे शिशू मुबारक लाइन में रखियूं वयूं तॾहिं गवर्नर इब्न ज़ियाद ज़ालिम जंहिंजे हथ में छड़ी हुई जंहिंजे हथ में लठ हुई लठ जे छेड़े सां ॿुधाए रहियो हो ही पुट फलाणे जो फलाणो आहे ही फलाणो पुट फलाणे जो लठ जो इशारो मथे ते लठ रखी या मुंहं ते लठ रखी पियो चवे ही जो क्या कसम रब्बे ज़ुल जलाल जो इन्हनि चप्पल के मुहम्मद अरबी के चुमंदे ॾिठो हाणे हुसैन रज़ी अल्लाह अन्हु ऐं यज़ीद जो फ़ैसिलो अल्लाह कंदो या असां कंदासीं हुसैन रज़ी अल्लाह अन्हु ऐं यज़ीद जो फ़ैसिलो अल्लाह कंदो या असां कंदासीं अल्लाह असांखे कोन्हे करणो असांखे हुसैन जी ताबेदारी करणी आहे क़यामत जहिड़ी सभु हिसाब जन्नत ऐं दोज़ख आहिनि असांखे क़ुरान ते हदीस ते सुन्नत ते साहिबनि सां प्यार करे ऐं अहल बैत जी पैरवी करणी आहे जेको माण्हू अमल करे तो हुसैन जी मोहब्बत में करे साहबा जे बुग़्ज़ में न करे साहबा सां साड़ रखी अहल बैत जी पैरवी खुदा के कबूल काने छो जो असांजे अखियुनि जो नूर अहल बैतन त दिल जो सुरूर साहबियत असांजे हथनि में ॿई परवान अल्लाह से इंशाअल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ दे मूंसां गॾु नात ख़्वाना सांगड़ जो भाई मोहम्मद जमात जलबाणी साहब हिकिड़ो तव्हांखे मौलूद ॿुधाईंदो उन खां पोइ अगली निशिस्त हलंदी।